उन खां बाद 17 रमज़ान ते जंगे बदर अल्लाह तबारक व ताला जी ज़ात बाबरकात इस्लाम जे हिकड़े कलील लश्कर खे एक कसीर हिकड़े पासे 313 ॼणा हा, हिकड़े पासे 1000 जे तादाद में हा। अल्लाह पाक शानदार फतह सां हमकिरार फरमाई। ऐं पोइ उन खां बाद 21 रमज़ान थे हज़रत मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो यौम शहादत। वो अली जंहिंजे लाइ मुझे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मवाख़ात मदीना क़ाइम कई, मक्के पाक का हिजरत करे मदीने में आया, तो उते नबी साईं भाईचारो कायम कयो, भाई पी मवाख़ात अचण वारा मुहाजिर मदीने जा रहाको अंसार, पोइ इन्हनि खे नबी साईं भाउ पाण में बनायो। अबू बकर के भाउ बनायो, उमर के भाउ ॾिनो, उस्मान के भाउ ॾिनो। अहिड़े हिसाब सां हर हिकु असहाबीअ खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भाउ ॾिनो आहे। अॼु खां बाद तुंहिंजो ही भाउ आहे, अबू बकर तुंहिंजो ही भाउ, ऐं उमर तुंहिंजो ही भाउ, उस्मान तुंहिंजो ही भाउ। ईअं नबी पाक भाई पी क़ाइम कई आहे। मुंहिंजे महबूब करीम सां जेके बि आया हा सभिनि जा अल्लाह जे महबूब कंहिंसां न कंहिंसां रिश्ता जोड़िया, पर हज़रत अली साईं जो रिश्तो नबी पाक कंहिंसां बि कोन जोड़ियो हो। महफ़िल ख़त्म थी, अल्लाह जे महबूब दुआ वरती। हज़रत अली साईं दुआ में शरीक हो पर रोई भी पियो। महबूबन जो ॾिठो त अली रोए पियो। अल्लाह जे महबूब करीम अली साईं के मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो फरमायो, लिम तब के या अली, ऐ अली छो तो रोई, छाजे ला रोई थो। अर्ज़ कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, अवां मां अलीअ खे विसारे छॾियो, मूंखे तव्हां भुलाए छॾियो। अवां अबू बकर के भाउ ॾिनो, अवां उमर के भाउ ॾिनो, अवां उस्मान के भाउ ॾिनो, पर मुंहिंजा महबूब मां अलीअ खे तव्हां विसारे छॾियो। मुंहिंजी भाई पे अवां कंहिंसां क़ाइम कान कई आहे। हज़रत अली ईअं जो चयो आहे त नबियुनि जे सरदार मौला अली मुश्किल कुशा के भाकर पाए सीने सां लाथो वा ऐं फरमा लगा, या अली अंत अखी फिद दुनिया वल आखिरा। ओ अलीउल मुर्तदा, तो छाजे ला दिलगीर तो थिए, तू तमाम मुस्तफा जो दुनिया में भी भा आही ऐं आखिरत में भी तू मुंहिंजो भा आहे। अली तुंहिंजो मुंहिंजो अहिड़ो रिश्तो आहे जो हिते जेके भी भाई पियो आहिनि ये दुनिया ताईं आहिनि। महशर जे मैदान में कंहिंजी भी का रिश्तेदारी कान हूंदी, पे पुट जो न हूंदो, भा जो न हूंदो, मां धीअ जी न हूंदी, धीअ मां जी न हूंदी। अली जिते सब हसब नसब टुटी वेंदा, उते मां मोहम्मद जो हसब नसब बाक़ी रहंदो। अली जिते केर कंहिंजो भाउ न हूंदो, उते तूं अली मां मोहम्मद जो भाउ हूंदो, उते भी तूं मुंहिंजो भाउ हूंदे। तो तॾहिं असीं सुनी चवंदा आहियूं, कसम ख़ुदा जो हैदर आ, कायनात सजीअ जो काबो, कसम ख़ुदा जो हैदर आ, कायनात सजीअ जो काबो, घोट अमा ख़ातून जो आ, ऐं हसन हुसैन जो बाबो। अली असांजो, असीं अलीअ जा हरदम चई हणंदा हो, नारे हैदरी, नारे हैदरी, ओ नारे हैदरी। आकिल आलम आबिद सुहिणो अली असांजो आहे, आकिल आलम आबिद सुहिणो अली असांजो आहे। शेर खुदा जो सोट नबीअ जो अली निधन को नाहे। तू न चओ आ तुंहिंजी मर्ज़ी, असीं तईं चवंदा हो, नारे हैदरी, ओ नारे हैदरी।
हैदरी कसम खुदा जो हैदर आ कायनात सजिया जो काबो घोट अमा खातून जो आ ऐं हसन हुसैन जो बाबो अली असा जो असी अली जा हरदम चई हणदा हो नारे हैदरी ओ नारे हैदरी मरहब जेड़े मुनकर जो जे नाम निशान मिटायो 500 मण दरवाजो हैदर सुहिणे हिश्मत साण हटायो। मौला अली मुश्किल कुशा जंगे ओहद में जंगे खंदक में इब्ने अब्द बुद मरहब जेके सॼो वेंदो आहे वो आयो बार बार नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे गुलामनि सां वेठा हा जंग जो माहौल अची चैलेंज करे या मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे गुलामनि में को अहिड़ो आहे जेको मुंहिंजो मुक़ाबिलो करे। ऐलान करे वियो वरी आयो वरी निकिरी वियो वरी 4 मरतबो जॾहिं हिन ऐलान कयो त मुंहिंजे मदीने वारे मीर फरमायो ऐं मुंहिंजा ग़ुलामो अवां मां को अहिड़ो आहे जेको अल्लाह जे हिन दुश्मन जी ज़ुबान बंदि करे को अहिड़ो आहे जेको अल्लाह जे हिन दुश्मन जी ज़ुबान बंदि करे। हज़रत अली साईं उथी वेठो अर्ज़ की सोना तुंहिंजो ग़ुलाम अली हाज़िर इजाज़त रे मुझे महबूब मदीने वारे मीर हज़रत अली साईं के बांकर पाए दुआ दी मुझे मुस्तफ़ा रवानो कयो। जॾहिं मैदान में हज़रत अली साईं पहुतो मुझा दोस्तो मरहब घोड़े जे मथां वेठो आहे हज़रत अली साईं जॾहिं करीब आए पुछी केरां अली साईं फरमायो मां मदीने वारे जो ग़ुलाम मां रसूलुल्लाह जो ग़ुलाम आहियां। जे नालो छा अथई पाण फरमाई मां जो नालो अली इब्ने अबी तालिब। चे अली तुझो नालो मूं ॿुधो आहे पर तोखे ख़बर आहे हिन वक्त पूरे अरब में मूं जहिड़ो को जंग जो न आहे मूंखां केरु जंग खटी न सघंदो। सिंधी में चइजे त हज़रत अली साईं फरमाइश त तोखे मुड़सनि जा हथ पिया ई कोन तोखे मुड़सनि जा हथ पिया ई कोन्हनि। अली साईं जो उनके फरमाया था जी तुझे मुकाबले मां आयो आहियां। हू पंहिंजे घोड़े तां लथो तकबराने अंदाज़ में तलवार हुनजी एतिरी तेज़ हुई जो उन तलवार जो हीअं जो वार कयो त संदस घोड़े जा 4 ई पेर हुन कटे छॾिया। हज़रत अली साईं सां जॾहिं मुक़ाबिलो थियो किस्सा मुख़्तसर हज़रत अली खे चई त पेरी तू जंग शुरू कर पहले तू कर अगर आई तू कर। मौला अली मुश्किल कुशा फरमाई असां रसूलुल्लाह जे मदरसे जा शागिर्द आहियूं असां में एक्शन ना है रिएक्शन असां शुरू कोन कंदा आहियूं शुरू तव्हां कंदा पोइ ख़त्म असीं कंदासीं जॾहिं दिलि चाहींदी। पोइ हुन छा कयो हज़रत अली साईं जे मथां पंहिंजी हुन तलवार सां वार कया। पोइ हिकु रवायत में त हुन 14 वार कया हिकु रवायत में त हुन 19 वार कया। बहरहाल जेके बि हुन वार कया हज़रत मौला अली मुश्किल कुशा सभु जो सभु रद्द करे छॾियो थकी पियो। हज़रत अली के चई हाणे तुंहिंजो वारो। हज़रत अली साईं फरमाए तो ते 14 वार कया आहिनि हाणे मुंहिंजो बि हक़ आहे मां 14 करियां। चई तव्हांखे 15 करणु खपनि। पाण फरमायूं 15 न 14 भी न 13 भी न सुना पोइ केतिरा। मौला अली मुश्किल कुशा फरमायो 13 तोखे माफ़ आहिनि। अलीअ जो हिकिड़ो धक बर्दाश्त 13 माफ़ हिकिड़ो धक बर्दाश्त कर। इहो चई हज़रत मौला अली मुश्किल कुशा उहा ज़ुल्फ़कार तलवार कढी आहे हाँ जिनजा 2 मुंहं हूंदा हा। जंगे बदर में हज़रत अली साईं तलवार हलाए त ग़ैब मां आवाज़ अचे ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़कार। अलीअ जहिड़ो जवान नाहे ज़ुल्फ़कार जहिड़ी का तलवार नाहे।
या अली शान बख्शे फिर तमा परवरदगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार या अली शान बख्शे फिर तमा परवरदगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार। वो जुल्फकार तलवार खड़ी हज़रत मौला अली मुश्किल कुशा जॾहिं मरहब जे मुक़ाबले में आयो वहाँ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो उनके लोही टोप पातल आहे, लोही लिबास हुनके पातल आहे। हज़रत अलीउल मुर्तदा शेर खुदा जॾहिं नारे तकबीर बुलंद करे उन जुल्फकार तलवार सां अल्लाह जे दुश्मन जे मथां हमलो कयो आहे। मुंहिंजा दोस्तो हज़रत अलीउल मुर्तदा जो जीअं जो चोवा उन ढाल दिनी हज़रत अली साईं जे तलवार उन ढाल के टोड़े उनके हितां मथे का पैया चीरींदे फाड़ींदे लोही लिबास के कटींदे अल्लाह जे दुश्मन जो जिस्म बिन हिस्सन में थी वियो आहे। हिकिड़ो हिस्सो हिन पासे वञी किरियो आहे, ॿियो हिस्सो हिन पासे वञी किरियो आहे। मुंहिंजे मौला अली मुश्किल कुशा जे तलवार मुंहिंजा दोस्तो खंदक जी ज़मीन चुमी आहे। ज़मीन के वञी तलवार चुमी ॾिनी। जॾहिं हज़रत अली साईं ईअं कयो मुंहिंजो मदीने जो मीर उथी बीह अल्लाह जो हबीब उथी बीठो। मुझे मुस्तफ़ा फरमायो गुलामो अलीअ जो जेको हियो अमल आहे उहो सकलैन जी इबादत खां भारी आहे। सकलैन जी इबादत यानी जिन्नन जी इंसानन जी इबादत हिकड़े पासे, अलीउल मुर्तदा जी हीअ कुर्बानी हिकड़े पासे, अलीउल मुर्तदा जो हियो कमाल हिकड़े पासे। मुंहिंजा दोस्तो पोइ जंग ख़ैबर में ख़ैबर जो दरवाज़ो 500 मण हुनजो वज़न हो। जंग हले पई हज़रत अलीउल मुर्तदा जंग विड़े पियो हिकड़े काफ़र जो तीर निशानो कयो त हज़रत अली साईं के हथ में लॻो ऐं जेका ढाल हुई उहा साईं जे हथ मां किरी पई। ढाल किरी ऐं उहो काफ़र ढाल खणी भॼी वियो। हज़रत मौला अली मुश्किल कुशा जो उन ख़ैबर जे दरवाज़े में हथ विधो 500 मण उनजो दरवाज़ो आहे पर मौला अली मुश्किल कुशा ईअं हिकड़े हथ में खणी बीह रहियो जीअं मां खणी बीठो। मरहब जेड़े मुनकर जो जे नाम निशान मिटायो 500 मण दरवाज़ो हैदर सुहिणे हिश्मत साण हटायो। फातह ख़ैबर फतह जो मालिक मुर्शिद ही मनीदा हो नारे हैदरी ओ नारे हैदरी। मुश्किल में या अली मदद कर चवण गुनाह त कोने, मुश्किल में या अली मदद कर चवण गुनाह त कोने। साम सदाई पंजतन पाक जे पवन गुनाह त कोने। नारो हर मुश्किल में हैदर जो तहणी वठंदा हो नारे हैदरी ओ नारे हैदरी। उन मौला अली मुश्किल कुशा रदी अल्लाह ताला अन्हु जी शहादत रमज़ान जे महीने में मुझे मुस्तफ़ा करीम फरमाया अली तुझी ज़ात अड़ी है जो तोसां मोहब्बत सिर्फ मोमिन कंदो। अली तोसां सिर्फ मोमिन मोहब्बत कंदो आहे। अली तोसां ॿियो केर भी बुग़्ज़ न रखंदो, तोसां सिर्फ मुनाफ़िक बुग़्ज़ रखंदो।